बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। असां पंहिंजे एप्लीकेशन वारे कोर्स के वधाईंदे क्लास नंबर 3 सां हाज़िर थियासूं। इंशाअल्लाह अॼु वारी हिन क्लास में पाण हिकु न्यू एप्लीकेशन जे मुतलिक़ सिखंदासूं जेका हेल्थ जे अबाउट हूंदी। मतिलबु त जेकॾहिं अवां कंहिं हिकु विलेज में रहो था ऐं अवां वटि का फैसिलिटी न आहे, सपोज़ का डिस्पेंसरी हॉस्पिटल न आहे, का स्कूल न आहे, या वरी ॿी का अहिड़ी फैसिलिटी अवां वटि न आहे, तो उन लाइ अवां हिकु दरख़्वास्त कीअं लिखे सघो था, हिकु एप्लीकेशन कीअं लिखे सघो था, उन मुतलिक़ असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त इन एप्लीकेशन जे लिखण जो जेको सही तरीक़ेकार आहे उहो कहिड़ो आहे ऐं उन में असां पंहिंजी प्रॉब्लम किथे ऐं कहिड़े तरीक़े सां लिखे सघूं था। इन मुतलिक़ डिटेल में पाण अॼु वारी हिन क्लास में डिस्कस कंदासूं ऐं अव्हांखे ॿुधाईंदासूं त हिकु प्रॉपर एप्लीकेशन कीअं लिखी वञे थी। इन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट, जेकॾहिं अव्हां पंहिंजे इन चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त फ़िलहाल स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। हाणे अव्हांजे साम्हूं हिते असां हिकु न्यू पेज ओपन कयो आहे ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिन पेज में मुख़्तलिफ़ तरह जा बॉक्स आहिनि ऐं हर बॉक्स में वरी अलॻि अलॻि वर्ड्स बि लिखियल आहिनि। हाणे इन कंप्लीट पेज खे असां सम्झूं था। ही जेको अव्हांजे साम्हूं हिकु फॉर्म खुलियल आहे, इन फॉर्म खे डिटेल में हाणे असां सम्झूं था। ॾिसो, सभिनी खां पहिरीं टॉप ते तव्हां ॾिसंदव त हिते लिखियल आहे एप्लीकेशन टू द हेल्थ ऑफिसर टू ओपन अ डिस्पेंसरी इन योर विलेज। मतिलबु त टॉप ते जेका असां ॻाल्हि लिखी आहे इहो ॻाल्हि आहे त हीअ जेका एप्लीकेशन असां लिखूं पिया इहो छाजे बारे में आहे, इन एप्लीकेशन खे लिखण जो कारण कहिड़ो आहे, उन खे असां हिते टॉप ते मेंशन कयो आहे। यादि रहे त इहो एप्लीकेशन में असां नथा लिखूं, इहा ॻाल्हि असां सब्जेक्ट में लिखंदा आहियूं जेका असां अव्हांखे हेठि ॿुधायूं था, लेकिन हीअ असां अव्हांखे इन लाइ लिखे करे ॾेखारियो आहे त जेका असां अॼु एप्लीकेशन सिखंदासीं, अॼु जेका असांजी हीअ क्लास आहे इहो क्लास हिन टॉपिक ते आहे। ठीकु आहे। उन खां पोइ जेका बि एप्लीकेशन हुजे, कंहिं बि टॉपिक ते एप्लीकेशन हुजे, कंहिं बि बारे में एप्लीकेशन हुजे, लेकिन सभिनी खां टॉप ते हिते टू लाज़मी लिखिबो आहे। टू लिखण खां पोइ एप्लीकेशन जो जेको रूल आहे, जेको तरीक़ो आहे, जेको कानून आहे, उहो इहो आहे त टू लिखण खां पोइ अव्हांखे ॿी नेक्स्ट लाइन यानी कि हिकु लाइन छॾे करे ॿी लाइन ते कुझु स्पेस ॾेई करे पोइ हिते अव्हांखे पंहिंजे डिपार्टमेंट जो या वरी कंपनी जो या ऑर्गेनाइज़ेशन जो नालो लिखणो आहे। मतिलबु त जेका एप्लीकेशन तव्हां जंहिं डिपार्टमेंट खे लिखो पिया, जंहिं ऑर्गेनाइज़ेशन में इहा एप्लीकेशन मोकिलणु चाहियो था या जंहिं कंपनी में इहा एप्लीकेशन तव्हां मोकिलो पिया, उन एप्लीकेशन जे डिपार्टमेंट जो नालो लिखणो आहे या उन जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उन जो नालो लिखणो आहे, उन ऑफिस जो नालो लिखणो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असांखे हेठि सब्जेक्ट मिले थो। सब्जेक्ट मां मुराद त हिन लाइन में तव्हांखे उहा ॻाल्हि वाज़े करणी आहे जेका ॻाल्हि तव्हां हिन एप्लीकेशन में लिखण वारा आहियो। मतिलबु हीअ एप्लीकेशन छाजे बारे में आहे उन बाबति तव्हां हिते सब्जेक्ट में उहा डिटेल लिखी सघो था। मतिलबु त हिकु लाइन लिखी सघो था जंहिंमें अव्हां इहो वाज़े करे ॿुधायो त हीअ एप्लीकेशन असां छाजे बारे में लिखी रहिया आहियूं। उन खां पोइ अव्हांखे रिस्पेक्टेड सर लिखणो आहे या वरी जेकॾहिं मैडम हुजे त अव्हांखे रिस्पेक्टेड मैडम लिखणो आहे। ठीकु आहे। इहो डिपेंड करे थो अव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन में ओनर केरु आहे, अव्हां उन खे जंहिंखे अव्हां एप्लीकेशन लिखो पिया अॻियां उहो सर आहे या वरी मैडम आहे। तंहिंखां पोइ हिते नेक्स्ट जेको आहे एप्लीकेशन फॉर्म आहे उन जो बि तरीक़ेकार इहो आहे, जेकॾहिं तव्हां रिस्पेक्टेड सर लिखियो आहे उन खां पोइ हेठि हिकु लाइन छॾे करे पोइ उन लाइन खां पोइ स्पेस ॾेई करे अव्हां एप्लीकेशन फॉर्म स्टार्ट कयो। मतिलबु हिन एरिया में असांखे उहा ॻाल्हि लिखणी आहे जेका असांजी प्रॉब्लम आहे, उहो हिते असांखे ॿुधाइणी आहे, हिते असांखे लिखणी आहे। तंहिंखां पोइ हिते हिन साइड ते तव्हांखे पंहिंजी डेट लिखणी आहे, जंहिं डेट ते अव्हां इहा एप्लीकेशन लिखी आहे। उन खां पोइ हिन साइड ते तव्हांखे पंहिंजो नालो, पंहिंजो जेका जंहिं एप्लीकेशन लिखी आहे उन जो नालो ॿुधाइणो आहे। ठीकु आहे। इहो हिकु सिंपल फॉर्म थी वियो। इहो हिकु पेज हुयो जंहिंमें असां सिर्फ़ु बॉक्स हो, बॉक्सनि में कुझु वर्ड हुआ, उन्हनि खे डिफाइन करे ॿुधायोसीं त इहा एप्लीकेशन कीअं लिखबी आहे। हाणे असां तव्हांखे इहो मुकमल एप्लीकेशन लिखे करे ॾेखारूं था त इहो एप्लीकेशन कीअं लिखबी आहे। उन खां पोइ हाणे अव्हां बि हिते वरी बि ॾिसी सघो था सेम बॉक्स आयल आहिनि, लेकिन हिन दफ़ो इहे बॉक्स फिल न आहिनि ऐं हिते को बि वर्ड्स न आहिनि लिखियल। उन जो कारण इहो आहे त असां हाणे अव्हांखे बिल्कुलु इहो एप्लीकेशन लिखे ॾेखारूं था, तव्हांखे कहिड़े तरीक़े सां इहा एप्लीकेशन लिखणी पवंदी। उन में सभिनी खां पहिरीं ॾिसो असां चयो हो त टू लिखिजे। टू खे लिखण खां पोइ हिते अव्हांखे पंहिंजी हेल्थ जो नालो लिखणो आहे, अव्हांखे पंहिंजे डिपार्टमेंट जो नालो लिखणो आहे जिते अव्हां एप्लीकेशन मोकिले रहिया आहियो।
तो ही पंहिंजी एप्लीकेशन छा जे बारे में हुई, इहो एप्लीकेशन आहे हेल्थ ऑफिसर खे असां लिखे रहिया आहियूं ऐं इहो एप्लीकेशन डिस्पेंसरी जे बारे में हुई। इन लाइ असां हिते जेको आहे डिपार्टमेंट जो नालो लिखंदासीं, द हेल्थ ऑफिसर हैदराबाद डिस्ट्रिक्ट हैदराबाद। मतिलबु ही एप्लीकेशन जिते असां मोकिलियूं पिया उहो हेल्थ ऑफिसर ॾांहुं आहे जेका हैदराबाद डिस्ट्रिक्ट में मौजूदु आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हिते असां लिखंदासीं सब्जेक्ट जे बारे में। सब्जेक्ट असांजो छा आहे, सब्जेक्ट असांजो इहो आहे रिक्वेस्ट फॉर ओपन द डिस्पेंसरी। मतिलबु त इहो जेका एप्लीकेशन लिखूं पिया, इहा एप्लीकेशन असां लिखूं पिया डिस्पेंसरी हिकु हॉस्पिटल ओपन करण लाइ। ठीकु आहे, उन खां पोइ असां रिक्वेस्ट करूं पिया रिस्पेक्टेड सर ॾांहुं। ठीकु आहे, कंहिं न रिस्पेक्टेड सर ॾांहुं, यानी कि अॻियां रिसीव करण वारो जेको आहे उहो हिकु सर आहे। इन खां पोइ हीउ जेको एरियो तव्हां ॾिसो पिया, हीउ एरियो आहे पंहिंजी प्रॉब्लम खे ॿुधाइण जो। इन में सभिनी खां पहिरीं अव्हांखे छा लिखणो आहे, ॾिसो हाणे मुख़्तलिफ़ तरह जी एप्लीकेशन मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां स्टार्ट कई वञे थी, लेकिन जेकॾहिं असां का डिस्पेंसरी या वरी का स्कूल या वरी को पिकनिक सेंटर कुझु बि यानी कि ETC असां गवर्नमेंट खां कमु वठणु चाहियूं था, उन लाइ असां छा लिखंदासीं, सभिनी खां पहिरीं असां पंहिंजी प्रॉब्लम ॾांहुं उन खे अटेंशन ॾियारंदासूं, उन खे मुतवजा कंदासूं। उन लाइ असांखे हिकु लाइन लिखणी पवे थी, जेका लाइन आहे आई वॉन्ट ड्रा योर काइंड अटेंशन टू प्रॉब्लम। मतिलबु त जेका असांजी प्रॉब्लम आहे उन ॾांहुं तव्हांखे अटेंशन करणु चाहियां थो, उन ॾांहुं तव्हांखे आऊं मुतवजा करणु चाहियां थो त असांजी ॻोठ में असांजे एरिया में ही प्रॉब्लम आहे। उन खां पोइ तव्हांखे लिखणो आहे मेन लाइन। मेन लाइन मतिलबु त इहो जेको तव्हांजो ॻोठ आहे उहो मेन सिटी खां केतिरो परे आहे। जीअं ही आऊं लिखी सघां थो, आवर विलेज नूर अहमद इज़ सिचुएटेड अबाउट 25 किलोमीटर्स फ्रॉम मिरपुर ख़ास। मतिलबु त जेको असांजो ॻोठ आहे उहो मिरपुर ख़ास खां 25 किलोमीटर परे आहे। इहो हिकु मेन लाइन थी वई। ठीकु आहे, सभिनी खां पहिरीं अव्हांखे कहिड़ो सेंटेंस लिखणो आहे, सभिनी खां पहिरीं अव्हांखे उहा लाइन लिखणी आहे जंहिं लाइन सां अव्हांजी एप्लीकेशन पढ़ण वारो तव्हांजी प्रॉब्लम ते सोच करे, तव्हांजी प्रॉब्लम ते मुतवजा रहे, तव्हांजी प्रॉब्लम खे ज़हन सां पढ़े। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हांखे हिकु अहिड़ी लाइन लिखणी आहे जंहिं लाइन में अव्हांखे इहो बयानु करिणो आहे त हीअ एप्लीकेशन असां इन लाइ लिखूं पिया छाकाणि त असांजो ॻोठ हिन शहर खां एतिरो परे आहे। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी एतिरे ताईं जेका बि ॻोठ में प्रॉब्लम हुजे, जेको बि मसइलो हुजे, जेको बि कारण हुजे, उहो सभु हिन लाइन खां पोइ डिफाइन करिणो आहे। ठीकु आहे, यादि रहे त एप्लीकेशन ना डिघी हुजणु खपे ना निढी हुजणु खपे, एप्लीकेशन नॉर्मल हुजणु खपे। इन लाइ अव्हांखे ॻोठ जा कूड़ा जेके आहिनि सो कूड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि ॿुधाइणियूं, सिर्फ़ु सचूं ऐं सादनि लफ़्ज़नि में सिर्फ़ु सिंपल करे कुझु लाइनुनि में अव्हांखे पंहिंजी प्रॉब्लम सम्झाइणी आहे ऐं इहो ई हिकु गुड बहितरीनु तरीक़ो आहे एप्लीकेशन लिखण जो। ठीकु आहे, उन खां पोइ ही लाइन तव्हांखे लिखणी आहे जेका लाइन माना हर एप्लीकेशन में तक़रीबन असां मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां बयानु कंदा आहियूं, जंहिंमें असां उन खे माना थैंक्सफुल चऊं था त असां जेका सो तव्हांजे रिस्पॉन्स जो इंतज़ार में रहंदासीं, उमेद करे सघूं था तव्हां असांखे सही रिस्पॉन्स ॾींदा, जेका असां एप्लीकेशन तव्हां ॾांहुं मोकिली आहे उन ते तव्हां अमल कंदव। इहो कुझु लिखी करे उन खां पोइ अव्हांखे पंहिंजी डेट ॾियणी आहे, जेका तारीख़ आहे उहो लिखणी आहे। तारीख़ खे लिखण खां पोइ अव्हांजो पंहिंजो नालो लिखणो आहे, जीअं असांजो हिते पंहिंजो नालो आहे मोहम्मद शरीफ़। ठीकु आहे, इन तरीक़े सां अव्हां पंहिंजी हिकु मुकमल एप्लीकेशन लिखिजो। एप्लीकेशन जो लिखण जो तरीक़ेकार इहो ई आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हिते असां हिकु पेज ॿियो ओपन कयो आहे जंहिंमें ही कंप्लीट एप्लीकेशन लिखियलु आहे ऐं असां इन पेज जो थी सघे स्क्रीन शॉट करे पंहिंजी यूट्यूब चैनल ते मोकिलींदासीं ऐं फेसबुक पेज ते बि शेयर कंदासूं। ऐं असां अव्हां खां हाणे इहो ई चवंदासीं, जेकॾहिं अव्हांखे इन क्लास में का ॻाल्हि क्लियर न થઈ हुजे, का पॉइंट रहिजी वियो हुजे या वरी तव्हांखे कुझु सम्झ न आयो हुजे त असांखे कमेंट करे पुछा कजो। इनशाला असां अव्हांखे उन जो रिस्पॉन्स ज़रूरु ॾींदासूं। त इनशाला हाणे असां अव्हां सां हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।